आपणी संस्कृती, आपणी ओळख. डीडी गिरनार. नमस्कार दर्शक मित्रों, डीडी गिरनार जे सिंधी कार्यक्रम सौगात में तव्हांजो दिली स्वागत आहे। अॼुकल्ह ॿारनि जी पढ़ाई इंग्लिश या हिंदी मीडियम में थी रही आहे ऐं घरनि में धीरे धीरे सिंधी ॻाल्हाइण जो माहौल घटिजंदो थो वञे। अहिड़े वक़्त विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी कोशिश करे रही आहे त ॿारनि ऐं सिंधी नौजवाननि खे पंहिंजी मातृभाषा ऐं जातीअ लाइ गौरव जो अहसास थिए अहिड़ो माहौल खड़ो कजे। ऐं ज़रियो आहे कला जो। डांस, ड्रामा ऐं एंकरिंग जी ट्रेनिंग वठी करे ही ॿार भारत भर में शोज परफॉर्म करे रहिया आहिनि ऐं समाज जो तमामु सुठो रिस्पॉन्स मिली रहियो आहे। त सिंधी भाषा ऐं जातीअ लाइ मन में फ़खुर पैदा करण जो ज़िम्मो विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी खयो आहे। अॼु विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी पेश थी करे सुहिणनि सिंधी ॿारनि जी सौगात। Jisha, do you listen Western music? Yes, I like it. और हिंदी फिल्म सॉन्ग्स? बहुत पसंद है। अने गुजराती गीतो सांभळो છો? कोई बार। ए सिंधी गीत? Never. माने? कॾहिं भी ना। शर्म नथी अचे? सिंधी थी करे सिंधी म्यूजिक नथी ॿुधी? शर्म तो अचे थी थोड़ी थोड़ी। इना करे तो विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी ज्वाइन कई है। ग्रेट। विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी असां सिंधी ॿारनि खे सिंधी समझण जो, सिंधी ॻाल्हाइण जो ऐं सिंधी कल्चर जो परिचय प्राप्त करण लाइ मौको थी ॾे। We are proud to be Sindhi and we are proud to be member of Vision Sindhu Children Academy. Karan, should I tell you an English poem? Yes. 1, 2 बकल मशू, 3, 4 shut the door. मन, मां तुके सिंधी पोएम ॿुधायां? Yes. हिक ॿ टे मम्मी मूंखे नेरनि ॾे, ॿ टे चार बैग खणी तुंहिंजी तैयार. Very good. The another one is twinkle twinkle little star, how I wonder what you are. उन जी भी सिंधी पोएम आहे। वारे तारा गोल, तारा रोशन, तारा चिमके वाला. Wonderful. So you can speak Sindhi? Even you can speak. It's easy. Is it? Yes. सिंधी तमाम मीठी बोली आहे। असांजी मातृभाषा सिंधी आहे। असांखे सिंधी घर में ॻाल्हाइण घुर्जे। You are right. मां कोशिश कंदसि। तो अचो तो ॾिसूं हिकु डांस। मम्मी मूंखे नेरण दे, बैग खणी तूं थी तैयार, 3, 4 5 कांव कबूतर तोता गंज, 4 5 6 इंजन बोले फ फ फ, 5 6 7 गाय है गगो के लट, 7 8 थधा थधा पानी मट, 7 8 9 धोबिए धोती मेरी छव, 8 9 10 टहक दियो सब टा टा टा, टहक दियो सब टा 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 हेठ धरतीअ ते आहिनि बालक प्यारा, त मथे आसमान में टिम टिम तारा। वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिमके वारा, वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिमके वारा, वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिमके वारा, वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिमके वारा। सांझिए टाणे निकरो था उफ सजे में पकड़ो था, सांझिए टाणे निकरो था उफ सजे में पकड़ो था, चिमको चिमको सारी रात कजे अहांजी तहड़ी बात, चिमको चिमको सारी रात कजे
मुझे अहां जी कहिड़ी बात। रात लंघे वई बाकी छा अभी बतायो वाटैहा। रात लंघे वई बाकी छा अभी बतायो वाटैहा। जो तो अहां जी जे न हुजे हर वाट हेरू वाट मुझे। जो तो अहां जी जे न हुजे हर वाट हेरू वाट मुझे। पहाड़े तारा 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 पटता लधो पैसा। पैसो लदुम पटता पैसे वरतुम गाहु। गाहु दिनुम गाय के गाय दिनो खीर। खीर दिनुम अम्मा के अम्मा दिनो लोलो। लोलो दिनुम काव के काव दिनो खंब। खंब दिनुम राजा के राजा दिनो घोड़ो। चढ़ी गुम चंदन पटाको। जिए मुंजो काको काको वेठो माड़िए ते। टेंबू संदस दाड़िए ते। भाभी वेठी कोठीअ में गुल्लू हणा से चोटीअ में। अम्मा वेठी मूड़े ते गुल्लू हणा से चूड़े ते। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कार्यक्रम सौगात। मिलंदासीं हिकु नंढे ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कार्यक्रम सिंधी सौगात। जिशा तोखे दुनिया मां सभ खां प्यारो केरु आहे? मम्मी। छो? She loves me. She cares for me. मम्मी मूंखे टेस्टी टेस्टी शयूं खाराईंदी आहे। गुड। मुंहिंजी तबियत ठीक न हूंदी आहे त मम्मी मुंहिंजो ख्याल रखंदी आहे। राइट। मुंहिंजी मम्मी बि मूंखे ॾाढो प्यार कंदी आहे। मुंहिंजे आराम जो मुंहिंजी पसंद जो ऐं मुंहिंजी स्टडी जो सभु ख्याल रखंदी आहे। मम्मी मॉम माँ the greatest word on the earth. Greater than God. अचो त ॾिसूं इन डांस में ॿार पंहिंजी मदर लाइ छा था चवनि। प्यारा ॿारो, जनम खां ई ॿार जो माउ सां बेहद प्यार थींदो आहे। भला इन जो कारण छा आहे? मां न रुगो ॿार खे पालींदी न पाईंदी आहे पर सुठो सुठो मिठो मिठो खीर भी प्यारींदी आहे। मूंखे कचे खीर पियारो प्यार मंझाते गोद विहारो। खुशी हर हर मुंडे निहारो। मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल। पंधु कंदे जे धिको खाधुम कहे खणी ते छाती लातुम। प्यार मंझाते ठाकुर पातुम। मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल। चुस जदे थे आऊं बीमार दवा करण लाइ थी थे तैयार। निंड पिटाए रही होशियार। मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल। वधी जॾहिं आऊं वॾो थींदुसि सुख सवे मां तोखे
जमालो खूब कमाए इंदुस मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल मुंहिंजी अमर मुंहिंजी जीजल। भाविका अॼुकल्ह जा पेरेंट्स बि न ॾाढा बोरिंग आहिनि। हा भव्या, सॼी ॾींहुं असांजे पुठियां चौकीदारी कंदा फिरंदा आहिनि। कुछ कंदा आहियूं त रोकींदा आहिनि ऐं कुछ न कंदा आहियूं त टोकींदा आहिनि। तू ही न खा, तू ही न पी, तू टीवी न ॾिस, तू ॿाहिरि न वञ। त भई छा सभिनीनि जे लाइ इन्हनि जी परमिशन वठणु ज़रूरी आहे? डॉक्टर हूंदराज बलवानी जी हिकु पोयम आहे त अचो त ॾिसूं असांजा नंढड़ा ॿार छा था चवनि। मम्मी चवे थी हे न खा, पप्पा चवे तो हू बि न खा, आखिर मूंखे खाइणो छा आहे? को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए। चॉकलेट ते मुंहिंजी दिल ॾे न कोई खाइणसि, मुंहिंजे दिल खे केर मनाए? को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए। टीवी साम्हूं वीर मना, वीर बाल में वञण मना, कारण इन जो कहिड़ो आहे? को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए। एग्जाम जी घणा तैयारी, होमवर्क भी मिले तो भारी, देखा हेडो अच्छा लिखा है। को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए, को त ॿुधाए। खेॾण लाइ को कीन चवे तो, घुमण फिरण लाइ मन मटले तो, मूंखे हिन जो हक़ छो न आहे? को त ॿुधाए, 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 को त ॿुधाए। हो जमालो, हो जमालो, हो जमालो। ए भाविका, व्हाट्स दैट? अरे भूमिका, जीअं गुजराती के बि सुठे ओकेजन ते गरबा करे आनंद माणींदा आहिनि, तीअं सिंधी बि कंहिं बि सुठे ओकेजन ते हो जमालो करे डांस कंदा आहिनि। ओके, बट व्हाट इज हो जमालो? असांजो फोक सॉन्ग आहे, लोकगीत। ओके, सिंधी कंहिं बि शादीअ जे मौके ते या चेटीचंड जे ॾींहं या कंहिं बि सुठे ओकेजन ते हो जमालो ते डांस करे एंजॉय कंदा आहिनि। त अॼु असांखे विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी जे शो ते हो जमालो करणु घुर्जे। छो न, अॼु असां हो जमालो ते ही डांस कंदासीं। हो जमालो, हो जमालो, हो जमालो, 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 हो जमालो, हो जमालो, हो जमालो। हो मुंहिंजो खटी आयो खैर सां, हो जमालो, हो मुंहिंजो खटी आयो खैर सां, हो जमालो, हो मुंहिंजो लड़ी आयो लाड़डा, हो जमालो, हा मुंहिंजो लड़ी आयो लाड़डा, हो जमालो, हो जमालो जानी जमालो, हो जमालो जानी जमालो,
तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कार्यक्रम सौगात। मिलंदासीं हिकु नंढे ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कार्यक्रम सिंधी सौगात। निर्जा, तू स्कूल में अची छा कंदी आई? होमवर्क। पढ़ाई का पोइ पढ़ाई? हाँ, पढ़ाई खां पहिरीं पढ़ाई ऐं पढ़ाई खां पोइ पढ़ाई। तू बोर न थींदी आई पढ़ी पढ़ी करे? अरे, तू सिर्फ पढ़ाई जी गलती करी, हिते तो स्कूल बैग खणी करे तकलीफ़ थी थिए। ॾह मण भोजो जणो कूली। डॉक्टर हुंदराज बलवानी जी पोयम ते असांजा बाल कलाकार छा था चवनि, अचो त ॾिसूं। टीचर टीचर तव्हां ॿुधायो, टीचर टीचर तव्हां ॿुधायो, भार किथां ही आयो, एॾो भार किथां ही आयो, थेलो मुंहिंजो 10 किलनि जो, थेलो मुंहिंजो 10 किलनि जो, थोड़ो भार घटायो टीचर, थोड़ो भार घटायो। पेंसिल कापियूं के पुस्तक, पेंसिल कापियूं के पुस्तक, छा छा इन में न आहे, खाइण लाइ बि चीज़ इन में मम्मी देती ठाहे। खणी सघां कीअं एॾो सभु कुछ, खणी सघां कीअं एॾो सभु कुछ, मूंखे सो समझायो, थोड़ो भार घटायो टीचर, थोड़ो भार घटायो। केॾी नंढी उमर असांजी, केॾी नंढी उमर असांजी, उन ते बोझो भारी, छो न अचे थी सम्झ में कंहिंखे ॿारनि जी लाचारी। दया कयो का, महर कयो का, दया कयो का, महर कयो का, काई राह बणायो, थोड़ो भार घटायो टीचर, थोड़ो भार घटायो। गढ़ बणी धोबीअ जो जण था, गढ़ बणी धोबीअ जो जण था, ढोयूं हरू पुठीअ ते, कॾहिं कॾहिं का ठोकर खाई, किरी पऊं धरतीअ ते। खणी सघूं जीअं नंढड़ा पुस्तक, खणी सघूं जीअं नंढड़ा पुस्तक, छो न था अहिड़ा ठाहियो, थोड़ो भार घटायो टीचर, थोड़ो भार घटायो। टीचर मुंहिंजी प्यारी प्यारी, टीचर मुंहिंजी प्यारी प्यारी, दया कयो गुलरनि ते, करे ॾेखारियो को जादू, रोक विझो विषयनि ते। थेले जो जीअं घटि ते बोझो, अहिड़ी रम्ज़ हलायो, थोड़ो भार घटायो टीचर, थोड़ो भार घटायो। अजमेर जे कवि श्री डोलन राही चयो आहे, वेश वगा कहिड़ा भी पायो, देश नगर कहिड़ा भी वसायो, कहिड़ी भी बोली ॻाल्हायो, अंग्रेजी या हिंदी जानी, पोइ भी दिल आहे सिंधी जानी। सही आहे, सिंधी त सभिनी देशनि में थो वसे, सभई बोलियूं तो ॻाल्हाए, पर जे हू दिल खां सिंधी आहे त परवाह कोन्हे। गांधी जी भी चयो आहे, मैं उस इंसान को मान देता हूँ जो अपनी संस्कृति और भाषा को मान देता है। सिंधियुनि लाइ त ईअं भी चई सघूं था त ईस्ट और वेस्ट सिंधीज़ आर बेस्ट। हाणे पेश थींदड़ डांस में अचो त ॾिसूं सिंधियुनि जा कहिड़ा गुण ॻाया विया आहिनि। जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी। जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी। जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी, ओ मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी। जियो सिंधी वाह वाह, जियो सिंधी वाह वाह वाह, जियो सिंधी जियो जियो सिंधी।
सुहिणा हूंदा सवे हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी सुहिणा हूंदा सवे हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी ओ सुहिणा हूंदा सवे हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी लख लहे थी लोॾाए उन्हनि जी लख लहे थी लोॾाए उन्हनि जी ओ दुनिया जा दिलदार सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजो माणो वठाओ पियो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी जियो सिंधी वाह वाह जियो सिंधी वाह 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 जियो सिंधी जियो जियो सिंधी जग जी सूह सुगंध वधाइनि गुलनि मंझ गुलाब सिंधी जगदी सूह सुगंध वधाइनि गुलनि मंझ गुलाब सिंधी ओ जग जी सूह सुगंध वधाइनि गुलनि मंझ गुलाब सिंधी रोशन कन संसार सजे खे रोशन कन संसार सजे खे ओ तारन में महताब सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजो माणो वठाओ पियो सिंधी ओहो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी जियो सिंधी वाह वाह जियो सिंधी वाह 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 जियो सिंधी जियो जियो सिंधी देश विदेश में जित भी हुजन सदा रहन शलशाद सिंधी देश विदेश में जिते भी हुजन सदा रहन शलशाद सिंधी ओ देश विदेश में जित भी हुजन सदा रहन शलशाद सिंधी पंहिंजी ॿोली साह सां सांढे पंहिंजी ॿोली साह सां सांढे ओ शाल रहन आबाद सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजो माणो वठाओ पियो सिंधी जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजू माणियो ऐं खाओ पियो सिंधी जियो सिंधी वाह 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 जियो सिंधी वाह वाह जियो सिंधी जियो जियो सिंधी दर्शक मित्रों तव्हां माणे रहिया हुया विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी जी पेशकश सुहिणनि सिंधी ॿारनि जी सौगात। उमेद आहे ही प्रोग्राम तव्हां खे वणियो हूंदो। दर्शक मित्रों विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी जी कोशिश रही आहे त सिंधी नौजवाननि में ऐं सिंधी ॿारनि में पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ लाइ गौरव जो अहसास पैदा थिए। उमेद आहे स्टेज टीवी ऐं रेडियो जे माध्यम सां इन जो अञा भी फैलाव थींदो। असीं तव्हां खे अपील कंदासीं त तव्हां स्कूल ऑफिस या ॿाहिरि भले ॿी ॿोलीअ में ॻाल्हायो पर पंहिंजे घरनि में पंहिंजनि सिंधियुनि रिश्तेदारनि सां सिंधीअ में ज़रूर ॻाल्हायो ऐं पंहिंजनि ॿारनि ऐं नौजवाननि ताईं सिंधी कल्चर ऐं सिंधी इतिहास जी जानकारी ज़रूर ॾियो। त नए प्रोग्राम में वरी गॾिजंदासीं ऐं हिन प्रोग्राम जे बारे में तव्हां जा वीचार तव्हां असां सां शेयर करे सघो था हिन पते ते लिखी करे। नियामक श्री सिंधी सौगात कार्यक्रम विभाग दूरदर्शन केंद्र थलतेज टेकरा ड्राइव-इन रोड अहमदाबाद 28 54। त दर्शक मित्रों नए प्रोग्राम में नए विषय सां वरी गॾिजंदासीं।
तेसिताईं नमस्कार।